जी बिल्कुल जामशोरो सिंध यूनिवर्सिटी में टीचर्स एसोसिएशन जी इलेक्शन जारी ऐं सारी आहे जंहिंमें ॿ ग्रुप हींअर मुख़्तलिफ़ आहिनि। हिकिड़ो सूफ़ी ग्रुप जंहिंजो प्रेसिडेंट डॉक्टर इरफाना बेगम मला आहे ऐं उनखां पोइ जेका ॿी ग्रुप आहे उहा टी फिरमेस आहे जंहिंजो प्रेसिडेंट इम्तियाज़ लाशारी साहिबु आहे। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं हिन इलेक्शन जे हवाले सां उन छा चवणु आहे। इलेक्शन हिनमहिल जारी ऐं सारी आहे। जी मुंहिंजो नालो डॉक्टर इरफाना बेगम मला आहे ऐं मां जेको आहे सूफ़ी प्रोग्रेसिव अलायंस जे तरफ़ां प्रेसिडेंट जी कैंडिडेट आहियां। सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में 2009 खां मां इलेक्शन में कंटेस्ट कंदी पई अचां असांजो पूरो अलायंस ऐं ग्रुप जे तरफ़ां। ऐं अॼु बि उन ई ग्रुप ऐं अलायंस जे तरफ़ां 2 असांजा ग्रुप आहिनि। हिकिड़ो रिफॉर्मिस्ट ग्रुप आहे, ॿियो प्रोग्रेसिव अलायंस आहे। उन्हनि जे विच में मुक़ाबिलो आहे ऐं असांजा कुल वोटर तक़रीबन 555 आहिनि मतलब प्रेज़ेंट आहिनि, ॿिया मुल्क खां ॿाहिरि वियल आहे। त उन्हनि वोटर्स तय कंदा त कंहिंखे खटाइनि था, कंहिंखे हाराइनि था। असां उमेद कयूं था त असांजी जेका गुज़श्ता कारकर्दगी आहे उनजे बुनियाद ते वोटर असांजे हक़ में फ़ैसिलो ॾींदा। ऐं असांजूं पॉलिसियूं हमेशह पंहिंजे यूनिवर्सिटीअ जी बहितरी भलाई, शागिर्दनि जी बहितरी भलाई ऐं उस्तादनि जा जेके जाइज़ हक़ आहिनि उन्हनि जे लाइ जाखोड़ ऐं जिदोजहद रही आहे ऐं असां उन में केतिरे हद ताईं कामयाबु विया आहियूं। ऐं असां उमेद कयूं था त हिकु दफ़ो वरी असांजी फैकल्टी असांखे इतमाद करे इलेक्शन में कामयाबु कंदी। हीअ इलेक्शन 9:30 बजे सुबुह जो शुरू थी आहे ऐं 4 बजे मंझंदि ताईं जारी रहंदी ऐं नतीजा जेके आहिनि से 6 बजे ताईं अचे वेंदा। असां वटि 3 ग्रुप कोन्हनि के असां पैनल बीहारींदा आहियूं। इलेक्शन में 2 पैनल बीठल आहिनि ऐं हिकिड़ो पैनल बीठल आहे रिफॉर्मिस्ट जे तरफ़ां, हिकिड़ो पैनल बीठल आहे सूफ़ी प्रोग्रेसिव अलायंस जे तरफ़ां। डॉक्टर खलील कुंभाटी, चेयरमैन इलेक्शन कमेटी सिंध यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन। अॼु सुटा जी इलेक्शन 5 दिसंबर ते थी रही है। हर साल जीअं इलेक्शन थींदी आहे हिन इलेक्शन में 2 मेन ग्रुप हिसो वठी रहिया आहिनि टीचर्स जा। तक़रीबन लॻभॻि 600 वोटनि जे क़रीब जेके आहे सो वोटर पंहिंजो हक़ इस्तेमालु कंदा। सुबुह जो 9:30 बजे खां ई प्रोसेस शुरू थियो आहे जेको अधु कलाक जे लंच ब्रेक सां 4 बजे ताईं जारी रहंदो। उन खां पोइ वोटनि जी ॻणप थींदी जंहिंमें सभी मेंबर वेंदा, उन्हनि जे सभिनी जे साम्हूं वोटनि जी ॻणप थींदी ऐं पोइ जेके नतीजा हूंदा उहे अनाउंस कया वेंदा। ग्रुप आहिनि हूअं 3 मेजर ग्रुप आहिनि जंहिंजो 2 जो अलायंस आहे। 2 जो अलायंस आहे पाण में रिफॉर्मिस्ट धारविटान प्रोग्रेसिव ऐं सूफ़ीन जो अलायंस आहे। सो 2 पैनल आहिनि जंहिंजे विच में मुक़ाबिलो थी रहियो। प्रेसिडेंट लाइ सूफ़ीन जे हिकिड़ी डॉक्टर इरफाना मला आहे, ॿियो इंतज़ार लाशारी आहे। सेक्रेटरी ते डॉक्टर नेक शेख आहे ऐं ॿियो जेको आहे उनजे साम्हूं डॉक्टर अयाज़ कीरियो आहे। हीअं वाइस प्रेसिडेंट ते 3 कैंडिडेट आहिनि, VP ते 3 कैंडिडेट आहिनि ऐं जॉइंट सेक्रेटरी ते 2 आहिनि, ट्रेज़र ते आहिनि, EC ते जेको सो ऐं डॉक्टर अल्ताफ़ हुसैन अबड़ो ऐं कंटेस्ट पियो करियां वाइस प्रेसिडेंट कैंपस जी सीट लाइ। ऐं इन जे लाइ पहिरीं बि विन कई हुई सीट ऐं इन ते असां काफ़ी सारो कैंपसिस जा मसइला हल कया। कैंपसिस जी नुमाइंदगी न हूंदी हुई जेका टीचर्स जी एसोसिएशन आहे उन में रिफॉर्मिस्ट पैनल जे तरफ़ां खां उन्हनि खे नुमाइंदगी ॾिनी हुई। त हाणे हर कैंपस मां 2 इलेक्टेड मेंबर ईंदा आहिनि जेके EC जा मेंबर हूंदा आहिनि। उन सां गॾु हिकिड़ी वाइस प्रेसिडेंट सीट आहे जेका मेन ऑफिस बियर्स में शामिलु हूंदी आहे ऐं उन ते कंटेस्ट कया पियो। डॉक्टर नेक मोहम्मद शेख, मां हिन इलेक्शन में सेक्रेटरी सूटा जे लाइ कॉन्टेस्ट कयां पियो सूफ़ी ऐं प्रोग्रेसिव अलायंस जे तरफ़ खां।
असल में ही असांजी इलेक्शन सूटा जी हर साल थींदी रहंदी आहे ऐं ही हिकिड़ो डेमोक्रेटिक प्रोसेस आहे जंहिंमें जेका बि बॉडी खटी ईंदी आहे ऐं उहा रिज़ल्टेंट उस्तादनि जे हक़नि जी ॻाल्हि कंदी आहे। जेके बि उस्तादनि जा जाइज़ मसइला आहिनि, जाइज़ मामला आहिनि, जाइज़ हक़ आहिनि, उन्हनि जे हक़ जे लाइ हू जाखोड़ींदी आहे। ऐं मां सम्झां थो त अहिड़े क़िस्म जी प्रैक्टिस ॾाढी सुठी आहे ऐं हेल्दी आहे ऐं थियणु खपे। जो वाइस प्रेसिडेंट असां सां गॾु मौजूदु आहे, अचो हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था इलेक्शन जे हवाले सां छा चवणु आहे। जी साईं। दादा वॾी महिरबानी तव्हांजी। असुलु असांजी जेका सिंध यूनिवर्सिटी आहे उहा मदर यूनिवर्सिटी आहे फॉर ऑल यूनिवर्सिटीज़ ऐं हीअ यूनिवर्सिटी असांजी पूरी दुनिया खे रिप्रेज़ेंट करे थी, नॉट ओनली पाकिस्तान। ऐं अॼु इहा यूनिवर्सिटी उन्हनि चेहरनि उन्हनि सोर्सिस खे ॾिसे पई जेके हिन खे अञा अॻिते वठी हलण जी कोशिशि कनि ऐं असांजी इनशाला इहा ई कोशिशि आहे त कंहिं इन प्लेटफॉर्म ते अची करे असां हिन अल्मा मेटर खे जीअं उन असांखे पाले हिन मंज़िल ते पहुचायो आहे त असां बि हिन खे कुझु ॾेई सघूं। घणा इलेक्शन थी चुका आहिनि सिंध यूनिवर्सिटी में? असांजे हिन पैनल जी 9 इलेक्शन आहे। हूअं त असांजो जेको ग्रुप सूटा ग्रुप जेको एस्टेब्लिश थियो आहे उहो 1917 खां आहे, त तक़रीबन असांजो 50 ईयर्स थी चुका आहे। मुंहिंजी हीअ 3 इलेक्शन आहे। अलहमदिल्ला 2 इलेक्शन जेको मुंहिंजो लास्ट हुई हिकिड़ी सैंडिकेट ते हुई ऐं सूटा एग्जीक्यूटिव काउंसिल ते हुई, उहे मां 2 विन करे चुको आहियां ऐं मुंहिंजी 3 इलेक्शन आहे। त इनशाला उमेदु रखूं था तव्हां दोस्तनि जे साथ सां गाउन सां त कामयाबी मिलंदी। डॉक्टर शाहिद अली शेख, मां सूटा जे ट्रेयर जी सीट ते कंटेस्टेंट आहियां। ते तक़रीबन 6000 उस्ताद आहिनि जेके मेंबर आहिनि सूटा जा। सूटा आहे सिंध यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन, मुंहिंजा 600 मेंबर आहिनि। 600 मेंबरनि में वोट कंदा असांखे। मुंहिंजे मुक़ाबले में ॿियो ग्रुप जो दोस्त आहे, मुंहिंजो वास्तो आहे सूफ़ी प्रोग्रेसिव अलायंस। ॿियो जेको आहे सो मुक़ाबले में आहे डॉक्टर शाहमुराद चांडियो जेको आहे रिफॉर्मिस्ट ग्रुप जो। ऐं मूंखे हूअं त सूटा जो एज़ अ मेंबर थींदे तक़रीबन 15 साल थी विया, पर इलेक्शन में मां ही 3 दफ़ो आहे। पहिरियों मां EC में 2005 में बीठो हुउमि, उन खां पोइ वरी चाइना में PhD करणु ऐं नाओ हाणे मां लास्ट ईयर हुयुमि वाइस प्रेसिडेंट सूटा जो ऐं हींअर मां आहियां ट्रेयर जो कंटेस्टेंट आहियां। प्रोफेसर डॉक्टर अयाज़ कीरियो, प्रोफेसर कंप्यूटर साइंस सिंध यूनिवर्सिटी जामशोरो। असांजो रिफॉर्मिस्ट पैनल आहे ऐं आउं उन पैनल तां सेक्रेटरी जी पोस्ट लाइ कंटेस्ट कयां पियो ऐं मूंखे उमेदु आहे त मुंहिंजी फैकल्टी मूंखे इलेक्ट कंदी त आउं सिंध यूनिवर्सिटी ऐं पंहिंजी फैकल्टी जी बहितरी लाइ कमु कंदो रहंदुसि। इहो ई असांजो मैनिफेस्टो आहे। असांजी कोशिशि हूंदी त सिंध यूनिवर्सिटी जी रैंकिंग उहा इम्प्रूव थिए, शागिर्दनि जा मसइला हल थियनि ऐं उनखां पोइ जेका असांजी कम्यूनिटी आहे उन जा मसइला उन्हनि जे लाइ असां स्ट्रगल कंदासीं। टोटल केतिरा टीचर आहिनि जेके वोट में अपेयर थींदा? साईं 630 फैकल्टी मेंबर्स आहिनि, जिन मां कुझु ॿाहिरि आहिनि, स्टडी लीव ते आहिनि, के लीहनि ते आहिनि। सो लॻभॻि जेको यूनिवर्सिटी अंदरि मौजूदु हिन वक़्तु फैकल्टी आहे उहो 600 जे क़रीब आहे। केतिरो टाइम थियो आया इलेक्शन? असां 2011 खां वठी रिफॉर्मिस्ट पैनल जे तरफ़ां कंटेस्ट कयूं पिया ऐं रिफॉर्मिस्ट पैनल इंट्रोड्यूस कयोसीं ऐं 2011 खां वठी असां हिते कंटेस्ट कयूं पिया। सर असां 4 इलेक्शन्स खटे चुका आहियूं ऐं हिकिड़ो दफ़ो त असांजो पैनल मुकमल कामयाबी वठी चुको आहे 2015 में ऐं उनखां पोइ मुख़्तलिफ़ जाइनि ते कॾहिं असां प्रेसिडेंट कॾहिं सेक्रेटरी अहिड़े हिसाब सां खटींदा आया आहियूं ऐं हिन दफ़े बि असांखे कवी उमेदु आहे त असां मेजर पोर्शन हिन इलेक्शन में खटींदासीं। महिरबानी। सिंध यूनिवर्सिटी में सूटा जी इलेक्शन 2019-20 जो अॼु ॾींहुं आहे 5 दिसंबर जे हवाले सां। ही हर साल असां इलेक्शन कंदा आहियूं। सूटा जी जेका बॉडी आहे उहा मुख़्तलिफ़ हूंदी आहे 5 मेजर मेंबरनि ते ऐं ॿिया जेके आहिनि एग्जीक्यूटिव काउंसिल मेंबरनि ते। असां हिन जेको आहे आऊं पाण इंतज़ार अली लाशारी प्रोफेसर ऐं बीठो आहियां IBA मां बीठो आहियां प्रेसिडेंट जे लाइ कंस्टिट्यूंसी जे लाइ। जेके इशूज़ आहिनि ख़ासि करे जेका सिंध यूनिवर्सिटी टीचर जा एसोसिएशन जा जेके इशूज़ आहिनि, ख़ासि नंबर 1 जेको आहे असांजो हाउसिंग स्कीम आहे, उन जो अञा ताईं कुझु बि कोन थियो आहे। प्लस असांजा जेके पोस्टूं क्रिएशन करण जा जेके उस्तादनि जा मसइला आहिनि, कुझु बिलंस जा कुझु मसइला आहिनि ऐं जेको असां दुनिया में ॾिसी आया आहियूं त उन्हनि खे कहिड़े नमूने सां हैंडल कयो थो वञे। असां विश था कयूं त जीअं जेकॾहिं असांखे मैंडेट मिले थो त असां सभ खां पहिरियों हाउसिंग स्कीम जा मसइला, उस्तादनि जा मसइला हल कंदासीं। उन सां गॾु असां जेके बि हींअर जेके प्रोमोशन जा मसइला आहिनि, उन पोस्टूं क्रिएट नथियूं कनि या उन ते जेको फोकस कंदासीं। रिगार्डलेस ऐं प्रीवियस होटा असांखे मुंहिंजी परसेप्शन उन्हनि जे बारे में इहो आहे त उन्हनि
को बि टीचर्स जे एसोसिएशन लाइ को बि कमु न कयो आहे। लास्ट प्रीवियस ईयर्स जेकॾहिं तव्हां काउंट कयो त उन में ॾिसो त को बि हिकु बि जेको कोन थियो जेको करे थो त एसोसिएशन में न पोस्टूं क्रिएट थियूं आहिनि, न ई असां वटि को कंहिंखे प्रॉपरली प्लाट्स मिलिया आहिनि। शुरूआति खां जेको 2015 खां जेको असांजी ॾियारी असांजी रिफॉर्मर्स पैनल जे तरफ़ां मिलिया उन खां पोइ कोन मिलिया आहिनि। असां कोशिशि कंदासीं इहे सभु माना अवलियत बेस ते असां हिन मसइला हल कयूं ऐं उन स्टैंडर्ड में खणी वञूं जिते सॼी दुनिया कमु करे थी। जेका सूफ़ी ग्रुप जी इलेक्शन थी चुकी आहे सिंधी यूनिवर्सिटी जे फिज़िक्स डिपार्टमेंट में, जंहिंजो वाइस प्रेसिडेंट असां सां गॾु मौजूदु आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं आहिनि इलेक्शन जे हवाले सां छा चवणा आहिनि। जी सर। जी दोस्त, आउं हारून बकारी आहियां, असिस्टेंट प्रोफेसर आहियां सिंध यूनिवर्सिटी कैंपस ठटा में ऐं आउं कॉन्टेस्ट कयां पियो वाइस प्रेसिडेंट कैंपसिस जी सीट ते। असां वटि सूटा में हिकिड़ी सीट हूंदी आहे वाइस प्रेसिडेंट जी, जेको सिर्फ़ु कैंपसिस जी फैकल्टी खे जेको आहे सो माना उनजी नुमाइंदगी कंदो आहे। हाणे तव्हांखे ख़बर हूंदी सिंध यूनिवर्सिटी जूं 7 जेके डिस्टेंट कैंपसिस आहिनि जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि में क़ाइमु थियल आहिनि, जंहिंमें हिकिड़ी बदीन में आहे, ठटा में आहे, लाड़काना में आहे, दादू में आहे ऐं नौशरो फिरोज़ में आहे। ऐं इन्हनि कैंपसिस जो जेको बुनियादी रोल आहे उहो इहो आहे त उते जे लोकल माण्हुनि खे ऐं ख़ासि तौर ते नियाणियुनि खे जिन जेके मेन कैंपस में जामशोरो में या हैदराबाद कराची नथा वञी सघनि, उन्हनि खे पंहिंजे घर वेठे क्वालिटी एजुकेशन प्रोवाइड करणु इहो हुनजो वॾो में वॾो मक़सदु आहे कैंपसिस जो। ऐं उहो हिन वक़्त ताईं उहो मक़सदु जेको आहे सो पूरो थिए पियो। पर जेके प्रॉब्लम आहे, जेके मसइला आहिनि उन कैंपस जा, उहे तमामु घणा आहिनि। उहे मसइला ईअं आहिनि त उते कैंपसिस में बाज़ात कैंपस इस्टेब्लिश थी विया आहिनि, पर कैंपसिस में फैकल्टी जी खोट, स्टाफ जी खोट ऐं उनखां अलावा काफ़ी सारा अनेक अहिड़ा मसइला आहिनि जंहिंजे करे उहो जेको मक़सदु आहे उहो सही नमूने सां पूरो नथो थिए ऐं उहो मामिलो जेको साबिया उहो ख़्वाबु साबिया नथो थिए। उन करे असांजी सूटा में हिकिड़ो नुमाइंदो हूंदो आहे जेको उते न सिर्फ़ु कैंपस जी नुमाइंदगी कंदो आहे, कैंपस जी फैकल्टी जी नुमाइंदगी कंदो आहे, उते जे शागिर्दनि जी बि नुमाइंदगी कंदो आहे ऐं उन्हनि जे कैंपस जी बि नुमाइंदगी कंदो आहे। त असांजो जेको बुनियादी मक़सदु आहे उहो इहो आहे त असां कैंपसिस जे लाइ आवाज़ उथारियूं ऐं असां इहो ॿुधायूं त उते कैंपसिस जेके आहिनि उन्हनि खे सिंध गवर्नमेंट जी जेको आहे तवजो जी सख़्तु ज़रूरत आहे त जी उते डेवलपमेंट थिए ऐं उहे कैंपसिस जेके हाणे मेच्योर थी चुका आहिनि काफ़ी हद ताईं कुझु कैंपसिस, उन्हनि खे जल्द खां जल्द यूनिवर्सिटी जो दर्जो मिले त जीअं उते ॿिया बि डिपार्टमेंट जेके खोलिया वञनि ऐं उते जे माण्हुनि खे आला तालीम जूं सहूलियतूं घर वेठे मिलनि। छो इहे कैंपसिस जेके आहिनि उहे बुनियादी तौर ते ख़ासि तौर ते नियाणियुनि जी तालीम ऐं ग़रीब माण्हू, ग़रीब खां ग़रीब तर माण्हू, उन्हनि जी जेको आहे उहो तालीम में उन्हनि जो वॾो में वॾो किरदारु आहे। उन्हनि जी रिसोर्सिस खे बहितर बणाइण जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि खे माण्हुनि खे उनजी आवाज़ खे ॿुधण जी ज़रूरत आहे। त आउं उन करे हिते बीठो आहियां छो जो मूं हिन खां अॻु में दादू कैंपस में सर्विस कई आहे, बदीन कैंपस में सर्विस कई आहे ऐं ठटा कैंपस में सर्विस कई आहे। ऐं हिते जे कैंपस जे सभिनी मसइलनि खे बहितर तरीक़े सां ॼाणा थो ऐं आउं सम्झां थो इहो कैंपस जी आवाज़ बणिजी ऐं मुख़्तलिफ़ फॉरम्स ते पंहिंजो जेको आहे सो मौक़ो पेश कंदुसि त जीअं कैंपसिस जी जेको आहे सो भलाई ऐं बहितरी थी सघे। जीअं तव्हां ॾिठो हिते जेका सिंध यूनिवर्सिटी में इलेक्शन हलंदड़ हुई, उन्हनि जे जेकी प्रेसिडेंट डॉक्टर इरफान मल्ला ऐं ॿिए ग्रुप जो प्रेसिडेंट डॉक्टर इम्तियाज़ लाशारी, असां ॿिन्हिनि खां व्यूज़ वरिता। उन खां अलावा जेके ॿाहिरि जा प्रोफेसर आयल हुया, वाइस प्रेसिडेंट वग़ैरह, उन्हनि खां व्यूज़ वरिता। उन्हनि चवणो हुयो त असांजो इलेक्शन जारी ऐं सारी आहे। इनशाला असां ॿिन्ही ग्रुपनि मां हिकिड़ो ई ग्रुप कटे सघंदो सिंध यूनिवर्सिटी में। असां पहिरियां सिंध यूनिवर्सिटी में इलेक्शन करायूं हुआसीं 2011 खां असां इलेक्शन थिया, जंहिंमें 4 ग्रुप असां कटी सघियासीं इलेक्शन में। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच टीवी, हैदराबाद। मां सिंध सिंधुअ जी सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.